अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामो कॾहिं ईंदो, छा उन जी प्रोमो कॾहिं ईंदी, छा उन में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया, छा उन खे कॾहिं स्टार्ट कयो वेंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करें, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसी चुका आहियो त पंजाबेरी ड्रामे जा 3 ॾींहं अची चुका आहिनि, मतिलबु त 3 ॾींहं जेको आहे मुकमिल थी चुका आहिनि। हाणे असांखे प्रोमो जो इंतज़ारु आहे, तमामु जल्द प्रोमो इन जी अचण वारो आहे। छो जो 3 टीज़र जेका आहिनि हिकिड़े ॾींहं में मुकमिल थी विया आहिनि। इन जो मतिलबु इहो आहे त हाणे तमामु जल्द जेको आहे उन जी प्रोमो बि अचण वारो आहे। छो जो 3 टीज़र जेका लॻता अची विया आहिनि, प्रोमो बि हाणे इन जे पोयां अची वेंदो। तमामु जल्द जेको आहे प्रोमो जो इंतज़ारु ख़तमु थी वेंदो। जो हफ़्ते जे अंदरि ई अंदरि हिन जो प्रोमो अची वेंदो ऐं तमामु जल्द जेको आहे हिन जी एपिसोड स्टार्ट कई वेंदी। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं इन में सुठा सुठा पिण अदाकार कमु करे रहिया आहिनि। हाजन प्रेमी, असगर चौधरी, अहमद अली शेख ऐं अख्तर खोखर, तलबत नवाब खान ऐं इरफान शेख। ऐं दोस्तों हिन ड्रामे में सुठा सुठा पिण अदाकार कमु करे रहिया आहिनि। दोस्तों हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जीअं असां सोचे बि नथा सघूं। ऐं दोस्तों हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे असगर चौधरी साहब ऐं राइटर आहे नूर ज़हूर साहब। दोस्तों हिन जी तमामु तेज़ी सां शूटिंग हली रही आहे ऐं हिन जी पहिरें स्पेल जेको आहे मुकमिल थी चुको आहे ऐं ॿिए स्पेल जी तमामु तेज़ी सां शूटिंग हली रही आहे। ऐं दोस्तों तमामु जल्द जेको आहे हाणे हिन जी प्रोमो अचण वारी आहे, मतिलबु हिन हफ़्ते में जेको आहे हिन जी प्रोमो अची वेंदी ऐं उन खां बाद जेको आहे हिन जी एपिसोड स्टार्ट कयो वेंदो। दोस्तों हिन जी एपिसोड जेको आहे पहिरीं एतिरी त वायरल थींदी जीअं असां सोचे बि नथा सघूं। छो जो दोस्तों ही हिकु बहितरीन ड्रामो आहे ऐं हिनखे जेको आहे सिंध टीवी में स्टार्ट कयो वेंदो, मतिलबु त सिंध टीवी ते रिलीज़ कयो वेंदो। मां काफ़ी दोस्तनि खे अर्ज़ु थो कयां त अगरि जेकॾहिं दोस्तों तव्हांजा टीज़र न आहिनि ॾिठा त पोइ तव्हां जल्दी वञी सिंध टीवी ते हिन जा टीज़र ॾिसी सघो था, मतिलबु त ड्रामे जो दीदार करे सघो था। ही हिकु बहितरीन ड्रामो आहे। ऐं दोस्तों हिन जी कहाणी बि हिकु ज़बरदस्त कहाणी आहे। दोस्तों हाजन तीवणो ऐं असगर चौधरी इहे पाण में दुश्मन हूंदा, कॾहिं हू हुन जा हथ फिटा कंदो ऐं कॾहिं हू हुन ॾे हथियार फिटा कंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।